नाज़रीन, टंडोॼा में हिकु दफ़ो ॿीहर जाली करंसी जा नोट हलण जो इंकशाफ थियो आहे। जाली करंसी नोटनि में 500 ऐं 1000 जा नोट शामिल आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर करीमदाद फहीम। जी करीमदाद, छा तफ़सीलात आहिनि? जी आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त टंडोॼा में हिकु दफ़ो ॿीहर जाली करंसी जा नोट हलण जो इंकशाफ थियो आहे। जाली करंसी नोट में 500 ऐं 1000 जा नोट शामिल आहिनि। ज़रियनि मूजिब टंडोॼाम शहर समेत ॿाराड़ी जा कुझु ॻोठ जंहिंमें आबरी, खिसाना मोरी ऐं दुगाणो गोज़दार शामिल आहिनि, उन्हनि में पिणु जाली करंसी जा नोट हलण जो इंकशाफ थियो आहे। जॾहिं त असांजे कुझु दुकानदारनि सां पिणु ॻाल्हि ॿोल थी आहे, जेके इन ॻाल्हि जी तसदीक़ करे रहिया आहिनि त जाली करंसी जा नोट मार्केट में हली रहिया आहिनि। ॿिए तरफ़ जेका पुलिस आहे, इंतिज़ामिया आहे, उहा पंहिंजो मञण लाइ तयारु न आहे। सिर्फ़ु पंहिंजो जेको आहे मैनपुरी जो हफ़्तो आहे जेको वधाइण ऐं वसूल करण में पूरी आहे। जी करीमदाद, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अव्हां जी महिरबानी।